कराची नादरन बाईपास लग उमर बिरोही गोठ ब्लॉक सी में रहंदड़ बोर्ड मुतासरीन में सिंधी मीडिया पारां 4 दिसंबर सकाफती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ सिंध वासियुनि पारां भरपूर मोट सैयद अहमद अली शाह काज़मी, सैयद अकबर अली शाह काज़मी, लियाकत बुलेदी, अतीक रहमान सूमरो, अब्दुल हमीद छछर, ज़ाकिर कांदड़ो, नबी बख्श खासकेली, कारतू सिंधी पारां सैयद गुलशन सैयद टेन सिटी में सकाफती ॾियारे जे हवाले सां हिकु शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें फ़नकारनि ऐं सुघड़ शामिल हुया। सुघड़नि बेत ॾोर ॿुधाए बोर्ड मुतासरीन जे चेहरनि ते रौनकूं आणे 4 चंड लॻाए छॾिया। फ़नकारनि सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार पर सिंधी माण्हू पधरा लखनि में ॻाए वेठल माण्हुनि खे झुम रहण ते मजबूर करे छॾियो। जॾहिं त गुलशन टेन सिटी जे सरबराहनि सैयद अहमद अली शाह काज़मी, लियाकत बुलेदी, ज़ाकिर कांदड़ो ओलह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध धरती मां मज़हबनि जी आहे ऐं सिंध धरतीअ जो ॼाओ मुहबत जो पालणहार आहे। सिंध धरती खे नबियुनि जे सरदार बि दुआ कई आहे। सिंध मां जन्नत जी खुशबू ऐं हीर लॻे थी। सिंध सकाफ़त 5000 साल खां बि पुराणी आहे, जंहिंखे अॼोको नस्ल विसारे वेठो आहे। असांखे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम करे पंहिंजे नौजवान नस्ल खे पंहिंजी सकाफ़त खे यादि रखणु ऐं उन जी रवायत ऐं तौर तरीक़नि ते गामज़िद करणु घुरिजे।